एक बार ब्रह्मा जी महाराज वट देवता भी वया, मनुष्य भी वया ऐं दैत भी वया। विद्या अध्ययन कयो, विद्या सिखी, कुछ साल रही करे विद्या सिखी करे हथ जोड़े चवण लगा तो हाणे ज्ञान ॾियो, कोई वचन ॾियो। देवता आया, ब्रह्मा जी राजी थिया, साईं कोई वचन ॾियो। हा, तो ब्रह्मा जी महाराज चयो द। छा चयो? हिकु अक्षर द। देवता समझिया। छा समझो भाई? साईं असां समझी वियासीं, तव्हां द अक्षर चयो आहे, छो जो समझदार माण्हू जे लाइ इशारो काफ़ी हूंदो आहे। चओ जय श्री कृष्ण। अच्छा भाई छा समझो? असां समझोसीं कि द अक्षर चई करे तव्हां असांखे उपदेश कयो आहे कि दमन कयो। छो जो असां देवता जेके आहियूं भोग प्रधान आहियूं, असां केवल भोग सुख स्वर्ग जा माण्हू ॼाणूं। इन करे स्वर्ग जा सुख असांखे ॿोड़े न छॾनि, भुलिजी न वञूं भगवान खे। इन करे भोगन ते अंकुश हुजे। असां सम्झी वियासीं तव्हांजो उपदेश आहे कि असां दमन कयूं, पंहिंजे इंद्रियनि ते संयम कयूं। ब्रह्मा जी चयो बिल्कुलु ठीकु, ॾाढो सुंदर ऐं सही अर्थ कढियो अथव। चओ हरे राम। वरी मनुष्य आया, साईं असांखे उपदेश कयो, कृपा कयो। तॾहिं ब्रह्मा जी वरी चयो द। समझो? मनुष्य चवनि था हा साईं समझी वियासीं कि तव्हां असांखे उपदेश कयो आहे कि हर इंसान लोभी लालची थींदो आहे। जंहिंखे 100 आहे चए थो 1000 मिले मां ख़ुशि थी वेंदुमि, जंहिंखे 1000 आहे उहो तो चए लख मिले, जंहिंखे लख आहे उहो चए थो करोड़ मिले, जंहिंखे अरबे पिया आहिनि उहो बि बुखो आहे, उहो वधीक बुखियो आहे। तृष्णा कॾहिं ख़तमु नथी थिए। त तव्हांजे द अक्षर जो अर्थ असां इहो ई कढियो आहे कि असां दान कयूं, लोभ न रखूं, गुजरान कयूं, जेको बचे उहो दान कयूं। ब्रह्मा जी ॾाढो प्रसन्न थिया त इंसानों तां बिल्कुलु सही अर्थ कढियो आहे। दान वॾी शक्ति अथव, दान कंदा अचिजो। कंहिं जन्म में तव्हां ग़रीब न रहंदव, कंहिं जन्म में निर्धन न रहंदव, तव्हांखे लोक परलोक में तकलीफ़ न थींदी। खूब दान कयो, हर दान कयो, केवल अन्न जो दान न, धन जो दान, अन्न जो दान, अभय दान, विद्या दान, ऐं सभिनि खां वॾो जेको अॼु हिते दान हलंदो उहो आहे कन्या दान। जेकी पंहिंजी न्याणी न हूंदी आहे न, उहे हथ जोड़े कंहिंखे मनाए करे, कंहिं माता पिता खे वेनती करे कि असांखे अवसर मिले कन्यादान जो, उहे कन्यादान कंदा। संत महात्मा चवनि था त भाई घोट पक्ष वॾो कोन्हे, कन्या पक्ष वॾो आहे। जयदयाल गोयंका चवनि था कि संसार ईअं सम्झंदो आहे घोट वारा वॾो पक्ष आहे। न भाई न, कन्या पक्ष वॾो आहे। कीअं साईं? चवनि था वठण वारो, मांग करण वारो, घुरण वारो वॾो हूंदो आहे कि ॾियण वारो वॾो हूंदो आहे? चऊं ॾियण वारो। त चऊं कॾहिं ॿुधो अथव पुत्रदान? हा, कॾहिं वरदान ॿुधो अथव? न, कन्यादान थींदो आहे। त पंहिंजे कन्या जो दान करण वारा जेके पंहिंजे हृदय जो टुकड़ो कढी करे था ॾियनि, इन खां वॾो दान कहिड़ो हूंदो? इन करे कन्यादान महान दान। हिकु कन्या 1000 वॾा विद्वान चवंदा आहिनि। जेकी नंढा ॿार आहिनि, हा न, न्याणियूं निमाणियूं, छाजे करे असां नवरात्रि में उन्हनि जा चरण धोईंदा आहियूं, उन्हनि जे चरणनि खे माहुर लॻाईंदा आहिनि ऐं उन्हनि जा नंढा नंढा हथ खणी करे पंहिंजे मस्तक ते रखंदा आहिनि। छो? नंढी नंढी न्याणियूं इहे दैवीय स्वरूप लेखी वियूं, राधा रानी जो स्वरूप लेखी वियूं। त कन्यादान महादान आहे, शास्त्रनि जी ॻाल्हि आहे। पद्म पुराण में पढ़ी ॾिसो, एकादशी में भॻवानु चयो। चओ हरि राम। दशरथ महाराज ऐं जनक महाराज गले पिया मिलनि। जॾहिं विवाह हली रहियो, तॾहिं जनक महाराज चवनि था तव्हां असां ते उपकार कयो आहे। हीरा ब्रह्म स्वरूप राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न असांखे जामाता मिलिया आहिनि, दामाद मिलिया आहिनि, न्याणा मिलिया आहिनि। तव्हां असांजी न्याणी स्वीकार कई आहे। हीअं मथो झुकाए प्रणाम पिया कनि। दशरथ महाराज रोके वरितो। महाराज छा था कयो? दशरथ महाराज झुकी करे प्रणाम कयो। अरे साईं तव्हां वर पक्ष वारा इहो छा था कयो? तॾहिं दशरथ महाराज चयो न न, तव्हां वॾायो, तव्हांजी महिमा वॾी आहे कि तव्हां पंहिंजे कन्या जो असांखे दान कयो आहे। महाराज तव्हां दान ॾियण वारा दातार आहियो, असां त दान वठण वारा आहियूं। बोलो दशरथ जी महाराज की। अहिड़ी महिमा थींदी। त ब्रह्मा जी चवनि था भाई इंसानो तव्हां सम्झव द अक्षर? हा असां सम्झी वियासीं। द यानी दान।
प्रकट चार पग धर्म के, कल में एक प्रकान एक प्रधान, येन केन विद दीने दान करे कल्याण। कंहिं बि तरीक़े सां जेको बि असां दान कंदा आहियूं उहो अजायो न वेंदो आहे, उहो कई गुना असांखे लाभ ॾींदो आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। वरी आई वारी दैतन जी, साईं असां बि तव्हां वटि विद्या अध्ययन कई आहे, कृपा कयो असांखे बि उपदेश कयो। तरी ब्रह्मा जी उन्हनि खे बि उपदेश कयो, कहिड़ो द। अरे भाई असरो सम्झो द जो छा अर्थ आहे? साईं सम्झी वियासीं। छा सम्झो कि असां ॾाढा निर्दयी आहियूं, असां हिंसक आहियूं, मारींदे कटींदे माण्हुनि जा प्राण वठंदे देर न कंदा आहियूं। त तव्हांजे द अक्षर जो अर्थ असां दया सां लॻायो आहे कि असांजे मन में करुणा हुजे। ॿिए जे दुख खे ॾिसी करे जेको भाव पैदा थींदो आहे उनखे करुणा चइबो आहे, उनखे दया चइबो आहे। हा बिल्कुलु सही अर्थ कढियो अथव। चवंदा आहिनि हाणे बि आकाश गरजंदो आहे केॾी महिल बिजली त द द द द ईअं आवाज़ थींदी अथव। इहो ब्रह्मा जीअ जो उपदेश अथव भाई सभिनि खे।